नाज़रीन हींअर असां वटि मौजूदु आहे ही पीरसन फैज़ मोहम्मद चांडियो जेको मिर्ज़ा शाह मोहल्ले मेड़ जो रहवासी आहे, जंहिं कुझु ॾींहं अॻु में असां वटि हिते प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई ऐं एहतिजाज कयो हुयो त 50 साल अॻु आऊं शाह गोदड़ियो खां लॾे अची मिर्ज़ा शाह मोहल्ले में मोहरम बुरोई खां प्लाट वठी उते घर पंहिंजो वॾे वेठो हुयुमि ऐं 50 साल खां पोइ हितां जो मोज़िज़ा हिकिड़ो साईं सैयद अल्ताफ़ हुसैन शाह उहो हींअर चवे थो त इहो प्लाट मुंहिंजो आहे ऐं हू ख़ाली कराइण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पुलिस जे ज़रिए या ॿियनि ज़रियनि सां मूंखे धमकियूं ॾेई रहियो हुयो त हीउ प्लाट ख़ाली कर। अहिड़ो एहतिजाज मूं मेराण प्रेस क्लब ते कयो ऐं उनखां पोइ हिन जो चवणु आहे, हिन इल्ज़ाम हयो आहे सैयद अल्ताफ़ शाह जे भाइटनि नज़ाकत शाह ऐं सलामत शाह ते त उन हथियारबंद साण करे मुंहिंजी जॻह ते कब्ज़ो कयो आहे ऐं अहिड़ी दरख़्वास्त आऊं सेशन जज दादू वटि पेश कई ऐं जंहिं मूंखे एडिशनल सेशन जज मेड़ ॾांहुं मोकिलियो आहे, जंहिं नज़ाकत शाह ऐं सलामत शाह खे कोर्ट में 17 तारीख़ घुरायो आहे। वधीक फैज़ मोहम्मद खां पुछंदासीं त साईं जो छा चवणु आहे। जी साईं। साईं मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त मां अॻे प्रेस क्लब ते मां पेश थियोसि, पंहिंजो बयानु मां तव्हांखे ॿुधाए रहियो हुउसि। हाणे वरी बि उन खां पोइ ते मेराण टीवी में ॾिसी, मेराण में अख़बार ॾिसी, मेराण प्रेस क्लब जे एहतिजाज खां पोइ मेराण प्रेस क्लब ते उहो ॾिसी पढ़ी ऐं पोइ हुननि वरी पंहिंजा हथियार खणी पंहिंजा 5 माण्हुनि सां हथियार खणी आया। जंहिंमें केरु केरु साईं हथियार खणी आया? साईं निज़ाकत सलामत अच्छा हा, उते पंहिंजा माउज़र खणी असांखे हथियार ॾे, जंहिंमें असां 4 माण्हू उतां के कमरे में वेठल हुआसीं, जंहिंमें अब्दुल ख़ालिक, अब्दुल मालिक ऐं मोहम्मद सिद्दीक़ ऐं मां पाण वेठा हुआसीं। हुननि कब्ज़ो कयो आहे त जॻह ख़ाली कयो। उहो ॾिसी प्रेस क्लब मेहर जी ते जो चिड़ी आहे जो मां दादू सेशन जज वटि वञी केस दाख़िल कयो आहे, जंहिं मूंखे सेकंड सेशन मेहर ॾे मोकिलिया। 17 तारीख़ उन्हनि खे घुराइणो पवंदो। हाणे वरी बि मां चवां थो पंहिंजो जुनाब सरदार नवाबज़ादा ख़ान साहब मीर न्याज़ अली ख़ान बुढ़े साहब खे अर्ज़ु थो कयां त साईं वरी बि तव्हां हुनखे घुराए पाण फ़ैसिलो कयो त बहितर थींदो, जो मतां इन जॻह ते अञा वधीक के नुक़सानु थियनि, खून रज़ी पैदा थिए। उनजे ख़ुदा जे वास्ते मां वरी तव्हां ख़ुदा जा वास्ता थो विझां, साहिबु महिरबानी करे इहो मुंहिंजो मसाइलो हल कयो। ऐं उन खां पोइ ते साईं केतिरनि जेका बि जॻह ॾिसे थो पाड़े में, पोइ साईं जो अलाए छो इहो दिमाग़ थी वियो आहे, जंहिंमें ॾिसे थो इनखे तालो हणो, इहो दुकानु मुंहिंजो आहे। ॿियनि जे रुॻो मूंखे न, ॿियनि जे घर खे तालो हणो, इहे गिटी में घर मुंहिंजो आहे। ख़ुदि संदसि मूंखे पाड़े में ख़बर पई आहे साईं जो दिमाग़ थोरो सही न आहे, जो साईं वटि इहा सुञाई आहे, पैसो साईं वटि कोन्हे को। सो हाणे अलाह मूंखे पैसो ॾींदो, गॾु ॾींदो, असां ग़रीब हूं, असां वरी बि तव्हांखे अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे इहो। तव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे पुलिस खां, इंतिज़ामिया खां, कोर्टुनि खां? जी साईं मुंहिंजो मुतालबो इहो ई आहे, मुंहिंजो मुतालबो इहो आहे त मूं वटि दस्तावेज़ आहे, मूं वटि उहो दस्तावेज़ आहे जेको मोहम्मद सिद्दीक़ खे मां इहा जॻह खपाई आहे। हुननि मुंहिंजे मथां बिना मुंहिंजो इजा सां को बि वास्तो कोन हो, या मां खपाए चुको आहियां। उहो माना मोहम्मद सिद्दीक़ केरु आहे? उहो मोहम्मद सिद्दीक़ मां पंहिंजी न्याणी खे लिखी ॾिनो, उहो भाइटियो आहे मुंहिंजो। अच्छा भाइटियो बि थिए, तव्हांजो न्याणो बि थिए? न्याणी थियो, मां पंहिंजी न्याणी खे लिखी। अच्छा पंहिंजी न्याणी खे जॻह उहा लिखी ॾिनी आहे? न्याणी खे लिखी न, मतिलबु सुभाणे मां मरी वञा त उनखे हिसो पंहिंजो मां लिखी ॾिनो, उहो मुंहिंजो भाइटियो आहे। अच्छा हींअर उहो तुंहिंजो भाइटियो, तुंहिंजो न्याणो उन जॻह में वेठो आहे? हा हा, हींअर उहो वेठासीं 4 माण्हू सां, उते मानी पे खाधी, उतां करे हलियासीं हिकिड़ी साॻी जॻह जो कमरे में। उते पोइ हथियार इहे खणी भाइटिया मुंहिंजा आया, जेको असां ते कंट्रोल करियो आहे, जंहिंमें मुंहिंजो 2 खटूं आहिनि, 4 कुर्सियूं आहिनि, बिस्तरो आहे, मोटर मुंहिंजो लॻल आहे, उहो हींअर ताईं हुननि जे कब्ज़े में आहे। उहो सेशन जज मां दादू ॾे वञी पेश थियो आहियां, उन्हनि सेकंड जज मेहर सेशन जज खे केस दाख़िल थी चुको आहे। 17 तारीख़ मूंखे मिली आहे जो उन्हनि खे घुराए ऐं उन्हनि ते कार्रवाई कई।